अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाखो। सभ खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइंस ते। दिफ़ा वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त कूड़नि बयाननि सां हक़ीक़तूं तब्दील न थींदियूं, एतमाद अमली क़दमनि सां बहाल थींदो आहे। पाकिस्तान सरहद पार दहशतगर्दीअ ख़िलाफ़ क़दम जारी रखंदो। अफ़गान तालिबान जे गुमराह कंदड़ बयान ते रद्द अमल में ख़्वाजा आसिफ वधीक चयो आहे त पाकिस्तान जी सियासी ऐं अस्करी क़यादत हिक पेज ते आहे। अफ़गानिस्तान जे हवाले सां पॉलिसी ते मुकमल इतफ़ाक़ राय आहे। लाहौर समेत पंजाब जा मुख़्तलिफ़ शहर फ़िज़ाई गदलाण जी लपेट में अची विया। लाहौर, कसूर, फैसलाबाद, शेखपुरा, कादिरपुर, गुजरांवाला, रायवन ऐं ॿियनि इलाइक़नि में फ़िज़ाई गदलाण में इज़ाफ़ो। शहरनि लाइ खुलियल फ़िज़ा में साह खणणु मुश्किल, मास्क इस्तेमाल करण जूं हिदायतूं। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोड हादसा, औरत समेत 3 ॼणा फौत। दौड़ वेझो तेज़ रफ़्तार ट्रालर जो मोटरसाइकिल खे टक्कर, औरत फौत, 2 ॼणा ज़ख़्मी। फौती औरत जे मरियम गुजर तौर सुञाणप। ज़ख़्मियुनि में रफ़त ख़ातून ऐं नींगर रियाज़ शामिल। मेहड़ में ट्रालर जी टक्कर में मोटरसाइकिल सवार 15 वरियनि जो नींगर, अल्लाह बचायो कोसो फौत। शाहपुर चाकर में ट्रालर जो मोटरसाइकिल खे टक्कर, मौक़े ते फौत। नौजवान टूल टैक्स वसूल करण लाइ ट्रालर खे रोकण जी कोशिश कई ऐं हेठां अची फौत थी वियो। कराची में बाहि लाॾाऊं ख़ानदान जूं सभई झूपड़ियूं साड़े छॾियूं। गुलिस्तान जौहर में ओचितो बाहि भड़की उथी। 2 कलाकनि जी जदोजहद बाद बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो। लाॾाऊ ख़ानदान जो समूरो सामान ऐं केतिरियूं ई मोटरसाइकिलियूं सड़ी रख। अखियुनि ॾिठनि शाहिदनि मूजिबि बिजलीअ जूं तारूं टकराइजण सबबि झूपड़ियुनि में बाहि लॻी, जेका झूपड़ियुनि में मौजूदु सिलेंडर फाटण करे पखिड़िजी वई।